शरीक असांजूं भेनरूं धीअरूं दोस्तो भाइरो जीअं सिंध अॼु जेको ही अवामी वर्कर्स पार्टी जे दोस्तनि एहतजाज मुनज़िम कयो आहे। इहो एहतजाज रुगो हिकिड़े शहर में गॾु थियल माण्हुनि जो एहतजाज न आहे, पर सॼी सिंध जे ज़मीर जो, सॼी सिंध जे शऊर जो ऐं असांजो गॾियल आवाज़ आहे। ऐं हिन एहतजाज जो पैगाम ऐं बुनियादी नुक़्ता साॻिया आहिनि ऐं मुख़्तसिर लफ़्ज़नि में उहे इहे ई आहिनि। दोस्त वरजाए बि विया आहिनि, पर मां उनखे पंहिंजे हिसाब सां ॻाल्हि रखां थो त इहो ठीकु आहे त आलमी सरमाएदारी निज़ाम जे नतीजे में दुनिया में आयल माहौलियाती तब्दीली ऐं बहरान अॼोकी दुनिया जो हिकिड़ो वॾो बुनियादी ऐं अहम सवाल आहे ऐं उनजो बि अमल दख़ल आहे। पर जीअं केतिरनि दोस्तनि चयो, इहा ॻाल्हि असां सभिनी जी गॾियल ॻाल्हि आहे त इहो दुरुस्त आहे त ही जेके किरोड़े माण्हू पर पाकिस्तान में दरबदर थिया आहिनि, बलोचिस्तान सॼो बर्बाद थियो आहे, सिंध सॼी तबाह थी आहे, सराइकी वसेट जा केतिरा इलाइक़ा ॿोॾी विया आहिनि। हे जेके किरोड़े माण्हू बेघर थिया आहिनि, ज़रई ज़मीन पाकिस्तान जी तक़रीबन 70% पाणी जे हेठि आहे, माण्हुनि जा जीअण जा वसीला ख़तम थी विया आहिनि, माल मता मोआ माण्हू मोआ आहिनि ऐं माण्हुनि जे साम्हूं हिकिड़ो ऊंदाहो तारीख़ मुस्तक़बिल आहे। त इहो जेको सॼो बहरान थियो आहे, इन में असां सम्झूं था त बुनियादी तौर ते पाकिस्तान जी रियासत ज़िम्मेदार आहे। छाकाणि त 75 साल गुज़री विया आहिनि, 75 सालनि खां वठी हीअ रियासत जेका पाण खे सिक्योरिटी स्टेट सॾाए थी, उनजो माण्हू दरबदर ऐं इनसिक्योर आहे। हिन मुल्क जा किरोड़े ॿार इनसिक्योर आहिनि, हिन मुल्क जूं करोड़े भेनरूं ऐं धीअरूं ऐं मुल्क जो जेको पोरिया तबिका आहिनि उहे इनसिक्योर आहिनि। हिन मुल्क जो माहौल इनसिक्योर आहे, हिन मुल्क जो दरिया इनसिक्योर आहे, हिन मुल्क जूं ज़मीन इनसिक्योर आहे, हिन मुल्क जी आबी जीवत इनसिक्योर आहे। हिन सॼे मुल्क जो हर अवामी ऐं फितरी वहिंवार पोइ मूंखे ॿुधायो त उहा कहिड़ी सिक्योरिटी स्टेट थी सघे थी जंहिंजी ज़मीन, जंहिंजो माहौल, जंहिंजो इंसान, जंहिंजी सॼो गुज़र जा वसीला इनसिक्योर हुजनि। इन करे असां वाज़े चऊं था त ही जेका तबाही बर्बादी थी आहे, हे जो किरोड़े माण्हुनि खे तव्हां बर्बाद कयो आहे, धरती खे बर्बाद कयो आहे, आबपाशी निज़ाम खे बर्बाद कयो आहे, दरिया खे तबाह कयो आहे, इन सॼे शइ जे पोयां सभ खां बुनियादी सबबु पाकिस्तान जी रियासत जो हे निज़ाम, हिन रियासत जो माण्हुनि खां लातालुकी जो रवैयो ऐं हीअ रियासत जेका पंहिंजे नाले में धोखो करे थी, फिराड करे थी, त उहा अवामी रिपब्लिक आहे। पाकिस्तान जी रियासत अवामी जमहूरी रियासत न आहे। हीअ सरमाएदारनि, हीअ जागीरदारनि, हीअ जर्नल ऐं समूहनि मफ़ाद परस्त तबिकनि ऐं हुक्मरान तबिकनि जी रियासत बणाई वई आहे। इन करे हिन सॼी तबाही जो सबबु पहिरियों उहो आहे। ॿिए नंबर ते दोस्त में ॻाल्हि करे आहिनि, इहो सॼी सिंध जो मुतफ़िक़ आवाज़ आहे त 14 सालनि खां असां सम्झूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जी हे जेको मुजरिमाना अंदाज़ हुक्मरानी आहे, इहो हिन तबाही ऐं बर्बादी जो ॿियो हिकिड़ो बुनियादी सबबु आहे। ऐं न रुगो हीअ पार्टी, पर हिन खां अॻु वारियूं जेके बि हुकूमतूं हिते आयूं आहिनि, उहे सभु अवाम दुश्मन ऐं करप्ट ऐं नाअहल निज़ाम जूं हुकूमतूं हुयूं, जिन अवाम खे बर्बाद करण में हिते अवाम खे पुॼायो आहे। हे 14 साल जेको दौरे हुक्मरानी आहे, इहो बि उन साॻे बोगस ऐं अवाम दुश्मन निज़ाम जो तसलसल आहे ऐं उनजो बदतरीन चहिरो आहे। हे सिंध जा माण्हू, हे सिंध जूं भेनरूं ऐं सॼी सिंध में लखे दरबदर माण्हू, असांजूं मारूं भेनरूं, ॿार मरी रहिया आहिनि, उहे सवाल कनि था त 2010 में बोडाई दुनिया वाज़े करे चुकी त हाणे मौसमी तब्दीलियूं अचनि पयूं, तव्हां पंहिंजो इंतज़ाम कयो। हे माण्हू पुछनि था, सिंध पुछे थी सिंध हुकूमत खां, सिंध जो माण्हू पुछे थो पाकिस्तान जी रियासत खां त तव्हां 12 सालनि में ॿुधायो त कहिड़ो इंतज़ाम कयो, तव्हां कहिड़ी पॉलिसी जोड़ी, तव्हां कहिड़ा बुनियादी क़दम खया। असां सम्झूं था त तव्हांजी उहा मुजरिमाना रवश ऐं मुजरिमाना हुक्मरानी जो हिकिड़ो ठगी जो निज़ाम आहे, जंहिं असांजे किरोड़े माण्हुनि खे ॿोड़ियो आहे, ज़मीन खे तबाह कयो आहे। इन करे असां अदम एतमाद जो इज़हार कयूं था हिन सॼे हुकूमती वहिंवार ते। हे
जेको हुकूमतूं दावा थियूं कनि त उन्हनि अरबे रुपया विरहाया आहिनि। असां बि रोज़ वञूं था माण्हुनि ॾे, असां माण्हुनि सां रोज़ बीठा आहियूं उन्हनि कैंपुनि में। असांजूं माउरूं भेनरूं ॿार ॿुढा जेके लखे माण्हू दर बदर आहिनि उहे चवनि था असां वटि कुझु न मिलियो आहे। इन करे असां हम आलमी इदारों को भी कहते हैं, इस मुल्क के तमाम अवाम को कहते हैं कि वफाकी और सूबाई हुकूमत दोनों झूठ बोलती है। इन दोनों हुकूमतों का निजाम वही मुजरमाना निजाम है जिसने अवाम को यहाँ पहुंचाया है। इसलिए हम मुतालबा करते हैं कि वो हुकूमतें जो अवाम को रेस्क्यू नहीं कर पाई, वो हुकूमतें करप्ट और नाअहल जो अवाम को रिलीफ नहीं दे सकी, हम सवाल करते हैं कि कल इन करोड़ों लोगों को के सामने जो तारीख मुस्तकबिल है आप उसके बारे में क्या करेंगे? और हमें पता है कि वो नहीं करेंगे। इसलिए जरूरत है कि सिंध के अवाम, इस मुल्क के अवाम इस बोगस निजाम के खिलाफ मज़ाहमत करें, उठ खड़े हों और उस निजाम को दफन दोस्त करें, जमीन दोस्त करें जो इस सारी तबाही का बुनियादी सबब और महवर है।